Zarina की भाई आज क्यों नहीं वो अरे वापस आ एक ये तो नहीं Zarina वो ये नहीं कर सकती वो तो Zarina से अणमयो प्यार है बेइंतहा मोहब्बत है इंसान बदल एक दिन पर मुझे मुफलसियत और बेजार की हदी या अल्लाह शलक को गरीब न थे तुझे तरतीब शलक को गरीब न थे सिवाय अभी अमल अब सब रूह है रब्त का रिश्ता इंसान का दुखे वक्त साथ छदे वेता कदे कदे वेछा तू आई पंजाबी पराव या अल्लाह को गरीब लगो साढ़े तो मार अकेले थी भूगला पेंटिक से दिखाई यार को अरे भी नहीं सकता हाँ यार कदे खावटियो एनाफ्लिक्स है और कदे खावटी पेंटिक ए लिखाई वारो का मेरी कुछ देखी हुआ है सपोज तमाम पेनाफ्लिक्स जो कम छो ना था तो वहाँ पे सब खबर है तुम्हारे गरीब आर्टिस्ट है पानो कितना पैसा कितना कर तो पेनाफ्लिक्स खरीद कर लगा काका परेशान न थे रब दी लो परेशान किए न था एहो दी छो तो मां खाली हथे घर तो वना हिते अमीर पीढ़ी अमीर थींदो थो वने ए गरीब पीढ़ी गरीब यो एजा लायक है तो माण्हू है पर पैसो पैसे के कमाईंदो आहे उस्ताद बाबा पैसो पैसे के तो पोइ असां गरीब आर्टिस्ट जो छा थींदो असां जीरा लोड़े लोटे पंहिंजी पघर जी कमाई में पंहिंजे बचड़े जो पेट बि नथा पाले सघां जो तो जब असांजे नसीब में ई न आहे लगे तो ती रात में सोचे न मसवाड़ी जान में मरी खपी वेंदा पर पाछो वठो कदे भी न वठी सघंदा बिल्कुल ऐं वरी पंहिंजे बचड़े जो को मुस्तक़बिल सवारे सघंदा जेकॾहिं अटो था वठूं त भाॼीअ लाइ निशान आहिनि जेकॾहिं कन ढकण जे लाइ कपिड़ा था वठूं त चोपल में चवंदा पैसा कोन था बचनि बिल्कुलु सही थो चए उस्ताद बिल्कुलु सही थो चए उस्ताद असां सां वॾो ज़ुल्म त इहो आहे त असांजा चूंडियल नुमाइंदा बि असांजी सार कोन था लहनि असांजी सार उहे असांजी सार छो न था बाबा असांजी सार लहंदा जॾहिं हुननि खे असांजे वोट जी ज़रूरत हूंदी जॾहिं त रब जी हिन काइनात खे ठाहिण ऐं संवारण ऐं सिंगारण वारा असां मजबूर आर्टिस्ट आहियूं इन खां पोइ बि हर 100% महिरूं बि असां आहियूं मां सकाफत खाते
सिंधु हुकूमत ऐं सिंधु हुकूमत जे चूंडल नुमाइंदनि खे ही हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त ख़ुदा असांजे लाइ सोचो, असांजे लाइ सोचो। असांखे सिहत कार्ड, वज़ीफ़ा ऐं मज़दूर ऐं आर्टिस्ट तालीमूं ठाराए ॾिनियूं आहिनि त जीअं असां ग़रीब सुख जो साहु खणी सघूं। तव्हांखे ऐं तव्हांजे बचड़नि खे झोलियूं झले दुआऊं घुरो, झोलियूं झले दुआऊं, झोलियूं झले दुआऊं घुरो, झोलियूं झले दुआऊं घुरो, झोलियूं झले दुआऊं। बड़ा इलाज मिनतूं करे त मूंखे अस्पताल में छो था कढो? मां हाणे पंहिंजी ज़िंदगीअ जा आख़िरी साल अस्पताल में ॾियण थो चाहियां। मां घुमी बि नथी सघां, पर डॉक्टर हिकु बि खोटी रिको चिठो ही दवाऊं लिखियनि, रिको चिठो हाणे अस्पताल में रहण जी का ज़रूरत? दवाऊं पंहिंजी खुराक सिधो घर कुछ टाइम अब घर हुई, घरवारी हुई, नौकरी नंढो ॼमण वारो ॿार हुयो जंहिंजे लाइ मुंहिंजी ज़ाल तरीक़ा ही सोड़ा है सुठा, ही कपड़ा ही रांधिका बनता हुआ, ही रांधिका बनता हुआ, ही कपड़ा ही रांधिका नहीं ना बरता हुआ, और गुल्ले जला ही रांधिका बनता। कुछ वक्त खां सब कुछ मुझी बर्बाद मां अकेलो रही, मुझे भूख लगी भूख आया, मुझे ॾाढी भूख लगी अॼु अम्मा ॾाढो यादि थी अचे, ॾाढो यादि थी अचे, छो त अम्मा सॼे वात जा किरन कढी मूंखे खाराईंदी हुई, ऐं मामा ॿीहर मथां बांकुर में भरे हाणे खुद मिठियूं मुंहिंजे मुंहं ते ॾिनो, खोड़ सारी खुशबू हाणे न मूंखे को मानी खाराइण वारो लॻो आहे, ॾाढ करण एॾो वरी ख़र्ची ॼण मां ॾाढो बुखियो आहियां, बुख ॾाढो बुखियो आहियां, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, बुख लॻी मुझे चप्पल ॾाढी खुश्क ये जिया मेरी हकी पे आए मुझे अंदर सिंध जे के खाली खूह जिया सुकी वियो आहे, मूंखे ॾाढी बुख आहे, मूंखे ॾाढी बुख लगी आहे, मूंखे ॾाढी बुख लगी।
काफ़ी ॾींहंनि खां ही शख़्स मूंखे गंद जे घेर ते नज़र ही केरु आहे ऐं हिन जो घर किथे आहे? यार इहा कंहिंखे बि ख़बर न आहे त हीउ केरु आहे ऐं हिन जो घर किथे आहे। मूंखे त ईअं ई लॻंदो आहे हीउ गंद जो ढेर ई हिन जो घर आहे ऐं इहो ई हिन जो वारिस आहे। अरे यार हीउ त कंहिंसां कुझु घुरंदो ई न आहे ऐं न ई वरी कंहिंसां ॻाल्हाईंदो आहे। मूं बि हमेशह हिनखे ख़ामोशी ॾिठो आहे। यार मता गूंगो हुजे यार गंद जी बदबूअ जे करे त मुंहिंजो असली साह थो दुखाए। हा यार हिन गंद जे ढेर जे करे ई त हीअ सॼी घिटी बदबूदार थी वई आहे। गंद जी बदबू जे करे पाड़े जा सभु माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी वेंदा। बिल्कुलु हिन गंदगीअ जे करे अलाए केतिरियूं बीमारियूं जनम वठंदियूं। पोइ छो न हली पाड़े जा कुझु माण्हू गॾु करे म्युनिसिपल ऑफिस हली शिकायत कजे। हा हा पोइ हाणे ई था हलूं। देरि छा जी जल्दी हलो न। हलो 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 घर को आग जब घर को आग लगी कुछ सामान बचा था जलने से वो भी उनके हाथ लगा जो आग बुझाने आए थे। जिन दुनिया में नेकी खत्म थी सके दोस्ती खत्म थी सके थी पर गंदगी अगला सत कॾहिं बि खत्म नथी थी सके। कॾहिं बि खत्म नथी थी सके। छो कि जेका बि ॻाल्हि हली रही आहे उहा इंसाननि जे विच में न पर उन्हनि जी ज़ात ऐं उन्हनि जे लालच जे विच में हली रही आहे। छो त ये दुनिया एक तमाम वॾो कचरे जो टिब आहे। ये दुनिया एक तमाम वॾो कचरे जो टिब आहे जंहिं मथां हर शख़्स पंहिंजी गर्ज़ जो को न को टुकड़ो पंहिंजे फ़ाइदे जी का न का खन ऐं पंहिंजे नफ़े नीर हर वक़्तु खणण लाइ तयारु। जेके माण्हू ॿियनि खे हक़ीर ऐं फ़क़ीर सम्झनि इहे पंहिंजे रूह जे पोएं पासे त निहारे ॾिसनि। इहे पंहिंजे रूह जे पोएं पासे त निहारे ॾिसनि। ख़ुदा जो कसम जिते एतिरी त गंदगी आहे जेको सिर्फ़ मौत जो फ़रिश्तो ई खणी वञी सघे। मौत जो फ़रिश्तो ई खणी वञी सघे। मौत जो फ़रिश्तो ई खणी वञी सघे।
दुनिया में नओं आयो तॾहिं त रोई रोई पंहिंजे बुख जो ऐलान करे रहियो आहे। अञा तोखे इहा ख़बर त ग़रीबी छा थी ममता बुज़दिल कीअं थी वई ऐं ज़िंदगी कीअं गंदी ऐं गलीज़ पढ़ाए गंद जे ढेर में उछलाई वेंदी तोखे इहा ख़बर कोन्हे यार हिन वक़्तु तोलाई खीर बि कोन मिले मूंखे का लोले भी याद मां तुझे बुख भी बर्दाश्त नहीं कर सकता मां तुझी बुख भी बर्दाश्त नहीं कर सकता मामा होगा रखी हलो वजह तो बेहतर है बड़े कुछ भी थी सर अगुई जमाने जो सताया इंसान आए तुम्हारे कुछ भी थी माई रखी हलो वजह तो बेहतर हाँ पिटकड़े हथ सां मुझे हथ जी आंगूर खे पकड़े वरितो आहे हिन जी निंड बि नाहे पिटाए जेका मां छॾाए हलो वञ इहो थो लॻे जिंदगी वरी हिकु दफ़ो ॿीहर मूंखे पकड़ियो हुजे ऐं आहिस्ता आहिस्ता पाणदार सॼी सरीना किथे आई उहो ई गुल आहे असांजो गुल जेको मूंखे मौलाए काइनात मोटाए ॾिनो आहे सही अचु त अॼु वरी हिन जा लाॾा ॻायो मोटू चिल्लेराड़ा त मां मुंहिंजे गुल दोस्तों कीअं लॻो ड्रामो लाइट के ॿाहिरि बिल्कुलु इहे तव्हांजूं ताड़ियूं इन ॻाल्हि जो गवाह आहिनि त ड्रामो बिल्कुलु तव्हांखे पसंदि आयो। सो हस्ते रिवायत असां ड्रामे जी टीम जो अवां सां तारुफ़ कराईंदा आहियूं। सो हिन ड्रामे जा कैरेक्टर जिन हिन ड्रामे में पंहिंजी भरपूर परफॉर्मेंस ॾिनी मां वन बाय वन दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि मथे स्टेज ते अचनि ऐं उहे ताड़ियूं वॼाए हुनजो इस्तक़बाल कंदा। पेंटर जो जंहिं किरदारु अदा कयो असांजे स्टेज जो तमामु सीनियर आर्टिस्ट अवां जी भरपूर ताड़ियुनि में रफ़ीक शेख खे गुज़ारिश आहे त मथे स्टेज ते अचनि ऐं रफ़ीक शेख साहब सां गॾु ॿिया जेके दोस्त हुआ मुजाहिद अब्बासी हमीद जान ऐं रफ़ीक राही उहे भी मथे स्टेज ते अचनि।
ऐं जंहिं दोस्त सेठ जो किरदारु अदा कयो स्टेज जो तमामु बहितरीनु आर्टिस्ट अवां जी भरपूर ताड़ियुनि में श्याम सिंधी ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॿियो कैरेक्टर जंहिं ज़रीना जो किरदारु अदा कयो स्टेज जी तमामु सुहिणी आर्टिस्ट सिंधी मीडिया जी तमामु उभरंदड़ बहितरीनु आर्टिस्ट आहे अवां जी भरपूर ताड़ियुनि में मां दावत ॾींदुसि मथे स्टेज ते अचण लाइ रिमशा शहज़ादी खे अचनि अवां जी भरपूर ताड़ियुनि में रिमशा शहज़ादी तमामु बहितरीनु परफॉर्मेंस ऐं उन खां पोइ हिन ड्रामे में जान विझंदड़ किरदारु जंहिं भरपूर परफॉर्मेंस ॾिनी असांजे स्टेज जो तमामु सीनियर आर्टिस्ट जंहिं पंहिंजी ज़िंदगी हिन आर्ट सां वक़्फ़ करे छॾी अवां जे भरपूर ताड़ियुनि जे साथ में ज़ैब जे किरदार में फ़कीर एजाज़ चांडियो इन ड्रामे जी स्टोरी जेका कहानी हुई कृष्ण चंद्र जी लिखियल हुई पर ड्रामा जी तश्कील ऐं डायरेक्शन फ़कीर एजाज़ चांडियो जी हुई ऐं अॼु असांजे हिन ड्रामे में जेको साउंड सिस्टम हुयो उहो अज़ीज़ को साउंड जो हुयो कैमरा फोटोग्राफी इरफान अब्बासी टेक्निकल डायरेक्टर पीरल करमाणी मां उन्हनि दोस्तनि खे बि गुज़ारिश कंदुसि जेके असांजे अॼु जे प्रोग्राम जा मानाइता महिमान हुया उहे अचनि ऐं पंहिंजा वीचार वंडनि अवां सां अवां जी भरपूर ताड़ियुनि में मां पहिरियां त पंहिंजे आर्ट्स काउंसिल जे प्रेसिडेंट अजीज सांगी साहब खे गुज़ारिश कंदुसि मथे स्टेज ते अचनि अवां जी भरपूर ताड़ियुनि में प्रेसिडेंट आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो अजीज सांगी अवां सां मुखातिब थियनि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हाल में वेठल लाड़काणे जा भाइरो अस्सलाम वालेकुम या अली मदद सब खां पहिरियां फ़कीर एजाज़ चांडे खे ड्रामे जूं लख लख मुबारकूं ऐं उन खां पोइ हिन सॼी टीम खे लख लख मुबारकूं ही ड्रामो आम ड्रामनि खां हटियल हुयो ऐं हिन खे उहे ई दोस्त सम्झी सघनि था जिन खे ड्रामे मुताबिक़ ॼाण हूंदी त ड्रामो थींदो छा आहे घणा असांजा दोस्त ईंदा आहिनि त 5 गाना ॾिसूं डांसूं ॾिसूं त पोइ हलिया वञूं उहे बि ड्रामा आहिनि पर असल जेकी ज़िंदगीअ सां सहेलियल स्टोरी हुजे ड्रामो उनखे चइबो आहे जंहिंमां असांखे कुझु मिले ऐं हिन ड्रामे घणो कुझु असांखे ॾिनो आहे ऐं उहा महिरबानी फ़कीर एजाज़ चांडे जी आहे त ज़िंदगी थींदी छा आहे ज़िंदगी जा घणा रूप आहिनि ऐं ज़िंदगी ख़ुदि जंग आहे मुख़्तलिफ़ रूपनि में ज़िंदगी जी जंग इंसान लड़े थो कॾहिं गुरबत जे हवाले सां त कॾहिं मज़लूम बणिजी कॾहिं ज़ुल्म जो मुहादो अटकाईंदे ज़िंदगी वसी आहे मां वटि ॿिया लफ़्ज़ कोन्हनि मुंहिंजे अॻियां मुंहिंजा सीनियर दोस्त आहिनि जेका चूंडियल असांजी नई बाडी आहे मोहतरम मोहम्मद हनीफ़ सुहाग रिज़वान गुल साहब त वई वलियो मोहम्मद फजल सागी अॻूणो सेक्रेटरी मोहतरम जाम जमाली साहब रियाज़ उमरो साहब उहो बि हले वियो हिन प्रोग्राम जो महिमान ख़ासि मोहतरम नियाज़ अबड़ो साहब बि वेठो आहे जेकी बि दोस्त वेठा आहिनि असांजो सीनियर सहाफ़ी मोहतरम जावेद अली शाह साहब ऐं वहीद अली लांगा इसाक अकम जेकी बि टीम असांजा दोस्त ते वेठा आहिनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम या अली मदद ऐं वरी बि हिकु दफ़ो मां भाकुर पाए फ़कीर एजाज़ खे हिन ड्रामे जी ऐं सॼी टीम खे मुबारकबाद पेश कयां थो महिरबानी अस्सलाम वालेकुम या ऐं उन खां पोइ असांजो हिकु ॿियो तमामु मानाइतो महिमान मोहतरम नियाज़ हुसैन अबड़ो साहब सदर लाड़काणो शहरी इत्तेहाद साईं जन खे गुज़ारिश कंदुसि मथे स्टेज ते अचनि अवां सां मुखातिब थियनि अवां जी भरपूर ताड़ियुनि जे साथ में मोहतरम नियाज़ हुसैन अबड़ो साहब मूंखे पंहिंजो सेक्रेटरी अब्दुल हबीब साहब विसरी वियो आहे आशिफ़ साहिब मथे मौजूदु बीठो आहे ख़ैर आहे पर मां
सॉरी दा माज़रत। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु हिन स्टेज ते ही जेको ड्रामो परफॉर्म थियो आहे, हीअ असांजे हिन मुआशिरे जी हिकिड़ी अकासी आहे। मुआशिरे में जेके ऊच नीच जूं आहिनि, तबक़ाती जेके असांजा मामला मसइला आहिनि, या असांजे सियासतदाननि जूं जेके असां सां बेवफ़ायूं आहिनि, या इंसान जूं जेके नाहिलियूं आहिनि, या ग़रीब अमीर जो जेको ज़िंदगीअ जो हिकिड़ो तौर तरीक़ो आहे। ग़रीब गुरबत जी चकी पीसे थो, अमीर पंहिंजे अयाशी में पूरो आहे। मां हिन राइटर खे बि जस ॾियां थो जे अहिड़ो हिकिड़ो असांखे मैसेज ॾिनो आहे त तव्हां असां हिन मुआशिरे में जेके अहिड़ियूं ग़रीब ऐं पितल पीड़ियल माण्हू तबिको आहे, तव्हां असांखे मैसेज थो मिले त तव्हां असां उनजी परघोर लहूं ऐं उन्हनि सां दुखनि में बराबरि जा शरीक रहूं। असांजे भाउ एजाज़ साहब जे अदाकारी ऐं जेके पंहिंजे हिन कैरेक्टर पंहिंजे किरदार सां जेको इंसाफ़ कयो आहे, उहो बि साराह जोॻो ई आहे। तमामु हुनजी अदाकारी रियल अदाकारी हुई। मां तमामु मुतासिर थियो आहियां, पूरी टीम जो जिन दोस्तनि हीउ ड्रामो हिकिड़ो परफॉर्मेंस कयो आहे। मां वरी बि पंहिंजे असीं आहियूं बि समाजी माण्हू, असां इहो ई चवंदासीं त तव्हां असांखे घुरिजे त पंहिंजे ओड़े पाड़े में, शहर में, महले में, घिटनि में, ॻोठनि में, जिथे जिथे बि तव्हांखे मज़लूम पीड़ियल तबिको, जिथे बि पितड़ियल माण्हू, मजबूर ऐं मिसकीन माण्हू तव्हांखे नज़र अचे त तव्हां पंहिंजूं ख़ुशियूं जूं झोलियूं भरे उन्हनि जे वञी दुख भरी झोलियुनि में पंहिंजूं ख़ुशियूं विझो त जीअं उन्हनि जा दुख ऐं कुझु घटि थियनि। मां वधीक अव्हांजो वक़्तु वठणु कोन थो चाहियां। बहरहाल अहिड़े क़िस्म असांजे लाड़काणे आर्ट काउंसिल में मां भाजी साहिबु, हनीफ़ साहिबु ऐं अब्दुल अबी सारो साहिबु, जेके बि दोस्त आर्ट काउंसिल जा ज़िम्मेदार दोस्त आहिनि, उनखे क़िस्म जे जेके ड्रामा थियनि था, असां चऊं था असां तव्हांजा सहकारी हूंदासीं। अहिड़े क़िस्म जा ड्रामा थियनि जीअं असांजो नौजवान नसल असांजो मुआशिरे जे अंदरि अहिड़े क़िस्म जा किरदार अचनि त माण्हुनि खे इन्हनि शयुनि जो हिकिड़ो अहसासु थिए। तव्हांजी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी साईं। मां थोराइतो आहियां मोहतरम अली रोशन शेख, अब्दुल सत्तार लाड़ ऐं लारेब सॼण, ज़हूर शेख, इसाक अगम ऐं मुंहिंजा ॿिया मोज़िज़ सीनियर जिन पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कढी असांजे अॼु जे प्रोग्राम खे ॾिठो ऐं साराहियो। हींअर मां गुज़ारिश कंदुसि असांजे आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जो सेक्रेटरी मोहतरम अब्दुल नबी सारियो साहिब जिन खे अचनि अवां सां मुखातिब थियनि। अवांजी भरपूर ताड़ियुनि जे साथ में मोहतरम अब्दुल नबी सारियो साहिब। ऐं जेसिताईं अब्दुल नबी अचे हिकु नंढिड़ो मां हिकु अनाउंसमेंट कंदुमि त हिन ई मंच ते आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जे ताउन सां सत्तार लाड़ जी डायरेक्शन में 6 अप्रैल ते ड्रामो पेश कयो वेंदो जहालत। अवां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त अवां पंहिंजनि दोस्तनि समेत उन ड्रामे खे ॾिसणु ज़रूरु ईंदा। अवां दोस्तनि जी महिरबानी। अवांजी भरपूर ताड़ियुनि में अब्दुल नबी सारियो, सेक्रेटरी आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे। वॾी महिरबानी आशिक़ भाई। फ़कीर एजाज़ खे मुबारकूं। तमामु ज़बरदस्त सुठी स्टोरी ऐं हिन सोसाइटी सां रिलेटेड स्टोरी हुई जेकी हिन असांजे जेके सोसाइटी सां वहंदड़ जेके मसइला थियनि था उन्हनि खे हिन निशावर कयो आहे। ऐं असां वरी बि मुबारक था ॾियूं एजाज़ खे अहिड़ा प्रोग्राम, अहिड़ा इवेंट्स, अहिड़ा ड्रामा पेश थींदा रहनि जेके सोसाइटीअ खे मैसेज इन ड्रामनि जी सूरत में वञनि था। इंटरनेशनल लेवल ते बि जेके स्टेज जे थ्रू जेके बि मैसेज ईंदा आहिनि उहे वधीक अहमियत अख़्तियार कंदा आहिनि बनस्बत ॿी मैसेज जे। इहे स्टेज जी आहे जेकी माण्हुनि ताईं सुठा जेको आहे सो मैसेज या सुठा पैगाम ॾेई सघे। वॾी महिरबानी। महिरबानी साईं अब्दुल नबी सारियो साहिबु। मां मोहतरम निसार मुग़री साहिब ते बि हाणे नज़र पई आहे, वेठा आहिनि, मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी साईं तव्हांजी बि। तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घणी कढी आहियो। सो सिलसिले खे अॻिते हलायूं था। हींअर मां गुज़ारिश कंदुसि असांजे लाड़काणे जे सीनियर सहाफ़ी ऐं पब्लिकेशन जे चेयरमैन ऐं तमामु सीनियर आर्टिस्ट, स्टेज जो हिकिड़ो मंझल आर्टिस्ट, तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अवां सां मुखातिब थियण लाइ अची रहियो आहे मोहतरम मोहम्मद हनीफ़ सुहाग साहिबु। महिरबानी। सॼी टीम खे मुंहिंजे तरफ़ां घणी खां घणियूं मुबारकूं, ख़ासि तौर ते एजाज़ चांडियो ऐं रिमशा शहज़ादी जंहिं वाक़ई हिन ड्रामे में जेको आहे हक़ीक़ी रंग भरियो ऐं नेचुरल उन्हनि जी अदाकारी हुई। ऐं ॿी जेका उन्हनि जी टीम हुई उन्हनि बि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पंहिंजो किरदारु निभायो। ऐं इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो अहिड़े क्लास जो ड्रामो जेको आहे हिन स्टेज ते थिए। ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिते तमामु बहितरीनु ड्रामा थींदा रहिया आहिनि, क्लास जा ड्रामा थींदा रहिया आहिनि।
पर हीउ ड्रामो बि तमामु बहितरीनु हुयो। हुनखे जंहिं तरीक़े हालांकि पाण हिन ड्रामे जो डायरेक्टर हो ऐं हुन एक्टिंग बि कई ऐं एक्टिंग बि करणु ऐं डायरेक्शन उन हिसाब सां हुन जेका महिनत कई आहे उनजे लाइ उहो साराह जोॻो आहे। हिन ड्रामे ते मां सॼी टीम खे मुबारकूं ॾियां थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इहे ड्रामा जेके हूंदा आहिनि इहे हिकिड़ी हिन दुनिया जी हिन मुआशिरे जी अक्कासी हूंदा आहिनि ऐं उन में जेके हक़ीक़ती रंग हुया उहो तव्हांजे साम्हूं हुया ऐं हिन सभिनी परफॉर्म कयो। मां वरी बि तव्हांजी महिरबानी तव्हांखे वरी मुबारक ॾियां थो। थैंक यू। वॾी महिरबानी भाउ मोहम्मद हनीफ़ सुहाग साहब। ऐं आख़िर में मां पाण आशिक़ अली दायो ड्रामा चेयरमैन आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो हिन पूरी टीम खे पूरी सथ खे खोड़ सारियूं वाधायूं ॾियां थो, मुबारकूं ॾियां थो। ख़ासि करे भाउ फ़कीर एजाज़ चांडियो साहब खे जिन जे पंहिंजी भरपूर परफॉर्मेंस सां अॼु माना महफ़िल खे लुटे वरितो। ऐं रिमशाद पंहिंजे वटि पाण तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे, मुंहिंजी फेवरेट आर्टिस्ट आहे। ऐं रफ़ीक शेख साहब जिंदाबाद। सो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, तव्हांजो साथ रहियो त इंशाअल्लाह अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम लाड़काणे वासियुनि खे ॾिसण लाइ मिलंदा रहंदा। ऐं अनक़रीब इंशाअल्लाह गुज़िरियल माज़ी जीअं असां आर्ट्स काउंसिल में ड्रामनि जो हिकिड़ो मंच मचायो होसीं जंहिंमें 42 ड्रामा थिया। इंशाअल्लाह हिन दफ़े 42 खे डबल कंदासीं। अव्हांजी भरपूर दुआउनि सां अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अव्हांजो साथ सलामत, जादे पैर तारे ख़ैर।